बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कदें कदें अखियुनि ॾिठी भी हक़ीक़त न आहे हूंदी। कदें तव्हां अखियुनि सां कुझु ॾिसंदा आहियो पर यकीनन उहो कदें कदें सच बि न आहे थींदो। असां उन जे लाइ तकड़ में पंहिंजी ज़बान सां फतवाऊं करे छॾींदा आहियूं त यार हीअं आहे हीअं आहे। अहिड़ो हिकिड़ो किस्सो आहे, तव्हां शेयर थो कयां। शहज़ाद उमराणी जा मोटिवेशनल वीडियोस ॾिसण जे लाइ चैनल खे फॉलो कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। हिकिड़ी किताब जी कहाणी आहे, मूं पढ़ियो। हिकिड़े महले में हिकिड़ी औरत रहण आई। उन पंहिंजो घरु वरितो। उहा सफ़ा सन्हा कपिड़ा पाईंदी हुई। उनखे 2 ॿार हुया। महले में जीअं उहा रहण लॻी त सब्ज़ी वग़ैरह पाण वठंदी हुई, पर ख़ुशबू बि एतिरो इस्तेमालु कंदी हुई जो सॼे जिस्म में जितां बि किरास कंदी त उनजी ख़ुशबू माण्हुनि खे चरियो करे छॾे। माण्हू सोचींदा त एॾो महांगो ख़ुशबू हीअ आणे काॾों थी। ऐं चंद ॾींहंनि खां पोइ 2 माण्हू हिन ॾे अचण बि शुरू थिया। जेके कार ते अचनि, हिन जे घर ॾे वञनि, वरी दरवाज़ो बंदि थी वञे, वरी उहे निकिता हलिया वञनि। कॾहिं कॾहिं वरी उहा औरत छा करे जो पंहिंजे 2 ॿारनि खे बि ॿाहिरि कढी छॾे ऐं दरवाज़ो अंदरि ॾेई छॾे। महले में अची चौबोल थियो त अलाए कहिड़े क़िस्म जी औरत असांजे पाड़े में रहण आई आहे, असांजो माहौल ख़राबु थींदो। असां त अची फाथा आहियूं हिन महले खां, माना धारिया माण्हू हिते अचनि था, अलाए केरु माण्हू आहिनि जेके हिन सां मिलण बि अचनि था। वरी निमाज़ जो टाइम थियो। महले वारा सभु जॾहिं मस्जिद में गॾु थिया त निमाज़ खां पोइ जीअं माण्हू मस्जिद में वेहंदो आहे कचहरी करण लाइ, त काफ़ी माण्हुनि इन बाबति कचहरी कई। अलाह जे घर में वेही उन जे ख़िलाफ़ु अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं त असांजे महले में हिकिड़ी अहिड़ी बदकिरदार औरत आई आहे जेको माना सन्हा कपिड़ा बि पाए थी, एॾो ख़ुशबू लॻाए थी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त उन सां 2-3 माण्हू सदाईं मिलण बि ईंदा आहिनि। वरी दरवाज़ो बंदि थी करे छॾे, 2-2 कलाक दरवाज़ो बंदि आहे ऐं 2-2 कलाक 3-3 कलाक ॿारनि खे बि ॿाहिरि तड़े थी छॾे। माण्हुनि जो हिकिड़ी सोच अलाए काॾे जो काॾे वञे। उहा औरत सब्ज़ी वठणु वई। उन महले में सब्ज़ीअ जी दुकान ते सब्ज़ी वठी अञा वापसि थी त उते हिनखे दौरो अची उहा औरत किरी मरी वई, फ़ौत थी वई। बहरहाल महले में जेके उनजे गिला वग़ैरह कंदा हुआ त उन्हनि जी दिलि ठरी त भलो थियो। हिते ख़ुशबू लॻाईंदी हुई, ॿाहिरियां माण्हू घुराए उन्हनि सां मिलंदी हुई, पंहिंजे ॿारनि खे तड़े छॾींदी हुई ऐं सन्हा कपिड़ा पाए पई। असांजो माहौल ख़राबु थो थिए। शुकुर थियो मरी वई। ख़बर पई उन्हनि जे मालिकनि खे त उहे 2 हमराह जेके हिन सां मिलण ईंदा हुआ उहे 2 बि आया। ॾाढो हिन जो दफ़न कफ़न जो सिस्टम इहो सॼो कयो अथऊं। पोइ छा कयूं त छा मसइलो आहे, इहा औरत केरु आहे? हिकिड़े हमराह खां पुछा कयूं। उन हमराह ॿुधायो त मां हिन माई जो डॉक्टर हुयुसि ऐं हीउ मूंसां जेको गॾु पियो अचे त इहो हिन जो ॾेर आहे। की मसइलो छा हो? तव्हां कॾहिं कॾहिं ईंदा हुओ त वरी हलिया वेंदा हुओ। चए पियो त माईअ खे जिस्म जे चमड़ीअ जी कैंसर हुई। जिस्म जे सॼी चमड़ीअ में उनखे कैंसर जी बीमारी चमड़ी वई। पंहिंजो घरु छॾे वरी हिते अलॻि सां रहणु आई, छो जो उनजी चमड़ीअ में धप पई अचे। ख़ुशबू इन लाइ लॻाईंदी हुई। चए पियो सन्हा कपिड़ा पाईंदी हुई। चए पियो सन्हो कपिड़ो ऐं नरम कपिड़ो इन लाइ पाईंदी हुई जो उनजे जिस्म ते सॼे ते फट हुया, त उहे फटनि में उहो कपिड़ो चमड़ी पियो पए त इनजे करे उनखे वॾो ईज़ा ईंदो हो। चई ॿारनि खे बि ॿाहिरि तड़े छॾींदी हुई। चए पियो जॾहिं उनखे तकलीफ़ थींदी हुई, जिस्म में उनखे पट शुरू थींदी हुई त उहो रड़ियूं कंदी हुई। पोइ रड़ियुनि करण खां अॻु में ई पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि तड़े छॾींदी हुई त तव्हां वञो खेॾो, जीअं मुंहिंजी तकलीफ़ मुंहिंजा ॿार न ॾिसी सघनि। चई 3 हमराह बि ईंदो हुयो। चई उहो हुनजो वकील हुयो। पंहिंजे सॼी मिल्कियत जा काग़ज़ात जाइदाद जा जेके बि हुया त उन्हनि में सभिनी जी इन औरत विरासत कई। ऐं औरत जेका हुई त नेक हुई, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदी हुई। दोस्तों, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां कॾहिं कॾहिं जेको अखियुनि सां ॾिसंदा आहियूं न, कॾहिं कॾहिं उहो सच बि न आहे हूंदो। ऐं असां अहिड़ी फतवा ॾेई छॾींदा आहियूं जो उन फतवा में असां ई गुनाहगार था थियूं। कहाणी में तव्हां ॿुधो त कीअं महले जा माण्हू मस्जिद में अलाह जी इबादत लाइ वियल माण्हू उन्हनि हिन जे लाइ केॾियूं ग़लति फतवाऊं ॾेई छॾियूं। बदकिरदार आहे, हीअ ख़ुशबू थी लॻाए, हीअ सन्हा कपिड़ा थी पाए ऐं दरवाज़ो बंदि करे ॿारनि खे ॿाहिरि अलाए छो तड़े थी छॾे। 2 माण्हू ॿाहिरियां ॿिया बि अचनि था। इहा शइ त कंहिंखे ख़बर कोन हुई त हुन सां तकलीफ़ कहिड़ी आहे। जॾहिं वज़ाहत थी त सभु इलाइक़े जा माण्हू ॾाढो शर्मसार हुया त असां
असांजे महले में रहण आई, असां कॾहिं न उन सां ॻाल्हायोसीं, न असां कॾहिं उन जी हेल्प कई, इंसानियत नाते बि कॾहिं उन सां माना कोन ॻाल्हायोसीं, पोइ त सभु शर्मसार थिया। दोस्तो, नुक़सानु थियण खां पोइ शर्मसारी करण जो फ़ाइदो ई न आहे। जॾहिं इंसान खे कंहिं शइ जी ख़बर ई कोन्हे ऐं उहो इंसानु फतवा ॾेई थो छॾे, फ़लाणो बदकिरदारु आहे, फ़लाणो गंदो आहे, फ़लाणो हीअं आहे, फ़लाणो हीअं, तव्हां कॾहिं बि कंहिं ॻाल्हि ते फ़ौरन फतवा न ॾींदा कयो ऐं इन ॻाल्हि में तव्हां गुनाहगार था थियो। अगरि मुंहिंजो वीडियो पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अगरि मुंहिंजो चैनल तव्हां पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो, मुंहिंजो फेसबुक पेज शहज़ाद उमराणी खे फॉलो कंदा त जीअं मुंहिंजो अपलोड थियल हर वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। मूंखे कंहिं नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। साथ सलामत सदाईं गॾु। अल्लाह निगहबान।